आशिक खे इहा दवा खाइण सफ़ा बि न तूं ॾींदसि। हूंदे इहा फकी फकी खाइण खां पोइ तूं शींहं थी वेंदे, सफ़ा शींहं। कोन छॾींदुसि। दोस्तों इहा फकी जेका हकीम खणी ईंदो आहे इहा अहिड़ी ख़तरनाक हूंदी आहे। जॾहिं इहा फकी ॾेई वेंदो आहे चवंदो आहे इहा फकी खाइण खां पोइ तूं अहिड़ो मुड़ुसु माण्हू थी वेंदे, या इहा फकी हूंदी या तूं हूंदे। ऐं सभई ॿुधी वठंदा आहिनि ऐं फकी आशिक़ अली खे खाइण न ॾींदा आहिनि। ख़ासि करे हुनजी घरवारी इहा कोशिशि कंदी आहे त आशिक़ अली इहो फकी न खाए, लेकिन आशिक़ अली नेठि इहा फकी खाए छॾींदो आहे। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे त इहे खायां ऐं मां मुड़ुसु माण्हू थी वञा, ऐं पोइ हणकण मुड़ुसु माण्हू थी वेंदो आहे ऐं सभई रोकण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं ख़ासि करे जेको मुंहिंजी घरवारी जी इहा टेंशन हूंदी आहे, इहा फकी इहा आशिक़ अली न खाए, ऐं मां दाबो कंदीमांसि त मूंखे ई हथ में खणी ॾींदो फकी, ऐं पोइ जेको आहे खाईंदो ई कोन त छा कंदो। ऐं आशिक़ अली कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो फकी खाई वेंदो आहे ऐं पंहिंजी ज़ाल खे डिॼाइण जे लाइ हू सफ़ा मुड़ुसु माण्हू थी वेंदो आहे। ऐं फकी खाइण खां पोइ वाक़ई सच में ॾठ हिकिड़ी खणी करे ईअं लॻंदो आहे त वाक़ई हाणे कोई शींहं थी वियो आहे आशिक़ अली। जीअं रेज़िडेंट फिल्मनि में तव्हां ॾिसंदा आहियो त हिकिड़ा छिता थी ईंदा आहिनि, सफ़ा अहिड़ी एक्टिंग कंदो आहे, ॾकंदो आहे, एक्टिंग कंदो आहे, अखियूं फेरे छॾींदो आहे पंहिंजूं। मुंहिंजी घरवारी ॾिसी करे डिॼी वेंदी आहे, पोइ उहा भउ खां कमरे में लिकी वेंदी आहे, आशिक़ अली जो दाबो थी वेंदो आहे। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां इसी तरह ॾिठो त महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा। अगरि तव्हां टिकटॉक ते असांजी वीडियो ॾिसी रहिया आहियो या पेज ते, पोइ ॿिन्ही खे फॉलो बि कंदा। अल्लाह हाफ़िज़।